अमित शाह सेक्रेटरी औकाफ जावेद सिबगतुल्ला महर लाखीने लतीफ़ जी 269 उर्स मुबारक जे इंतजामनि जे हवाले सां दरगाह भिटाई ते पहुची जाइज़ो वरितो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त लाखीने लतीफ़ जे उर्स मुबारक जा ॾींहं वेझो अची रहिया आहिनि। इन हवाले सां उर्स मुबारक जे इंतजामनि खे हतमी शक्ल ॾियण लाइ हितां जी लोकल इंतजामिया सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। 2 सालनि खां कोविड जे करे लतीफ़ साईं जो उर्स मुबारक न थी सघियो हो। हिन दफ़े लतीफ़ साईं जे उर्स मुबारक थी रहियो आहे। इन हवाले सां उर्स मुबारक खे हतमी शक्ल ॾियण लाइ पहुतो आहियां। हिन दफ़े उर्स मुबारक ते ज़ाइरीन तोड़े मुसाफ़िरनि लाइ बहितर खां बहितर इंतजाम कया वेंदा। उर्स मुबारक जूं तक़रीबूं शानदार तरीक़े सां मल्हायूं वेंदियूं। सहाफ़िन पारां दरगाह भिटाई ते सफ़ाई सुथराई जे हवाले सां पुछियल सवाल जो जवाब ॾींदे चयो वियो त दरगाह भिटाई ते इंतजाम बहितर कया वेंदा। गफ़लत कंदड़ मुलाज़िमनि खे बर्दाश्त न कयो वेंदो।